खाते पारां उस्तादनि जी भर्तीअ लाइ नरमी कई वई आहे, जॾहिं त तजवीज़ूं बि तयारु कई वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अमां ताईं पहुचायूं पिया। उस्तादनि जी भर्तीअ लाइ हर मज़मून में 45% मार्कूं खणण वारो शर्त ख़तमु कयो वेंदो। सिंध जे तालीम खाते पारां तजवीज़ूं तयारु कयूं वयूं आहिनि। सिंध काबीना में पेश कयूं वेंदियूं ज़रियनि जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अमां ताईं पहुचायूं पिया। ज़रियनि मूजिबि मास्तरियाणियुनि जी भर्तीअ लाइ रुगो 40 मार्कूं रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त तजवीज़ रखी वई आहे त मर्द उस्तादनि लाइ 55 मार्कूं खणण वारो शर्त बरक़रार रहंदो। इन हवाले सां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे तालीम खाते पारां उस्तादनि जी भर्तीअ लाइ नरमी कई वई आहे, जॾहिं त इन हवाले सां तजवीज़ूं तयारु कयूं वयूं आहिनि। उस्तादनि जी भर्तीअ लाइ हर मज़मून में 45% मार्कूं खणण वारो शर्त ख़तमु कयो वेंदो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जी तालीम खाते पारां तजवीज़ूं तयारु कयूं वयूं आहिनि। सिंध काबीना में पेश कयूं वेंदियूं ज़रियनि जो अहिड़ो चवणु आहे। ज़रियनि जो चवणु आहे मास्तरियाणियुनि जी भर्तीअ लाइ रुगो 40 मार्कूं रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। तजवीज़ ॾिनी वई आहे त मर्द उस्तादनि लाइ 55 मार्कूं खणण वारो शर्त बरक़रार रहंदो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे तालीम खाते पारां उस्तादनि जी भर्तीअ लाइ नरमी कई वई आहे। इन हवाले सां तजवीज़ूं बि तयारु कयूं वयूं आहिनि। उस्तादनि जी भर्तीअ लाइ हर मज़मून में 45% मार्कूं खणण वारो शर्त ख़तमु कयो वेंदो।